अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलुज़्ज़ालिमून इन्नमा युअख्खिरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहिल अब्सार सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुजुर्गो, भाइरो, सब खां अव्वल हिन महफ़िल जे मेज़बाननि खे ख़ुसूसन डॉक्टर नज़ीर अहमद साहब ऐं उन जे जुमिले साथियुनि खे हिन शानदार अज़ीम शान महफ़िल मुनक़िद करण ते मां दिल जी गहरायुनि सां मुबारक पेश कयां थो। तव्हां जेकी हेड़ी सख्त गर्मी में काफ़ी देर खां वेही पघर वहाए सोने नबी जो शान, मदीने वारे साईं जे बचड़न जो शान ॿुधी रहिया आहियो। अल्लाह करीम जो दर दुआ है, रब करीम तव्हां खे हर हर घड़ी जो अणखुट अजर अता फरमाईंदो। प्यारा दोस्तों, करबला जो वाक़ियो ज़ुल्म, ॾाढ ऐं जबर जो उहो सान्हो आहे जंहिंजो मिसाल न अॻु थो मिले न पोइ थो मिले। जीअं नबी जे शहज़ादनि खे करबला जे मैदान में घुराए, ख़त लिखी, दावतूं ॾेई घुराए ऐं उन्हनि सां ज़ुल्म, जोर ऐं ॾाढ कयो वियो जंहिंजो इंसानी तारीख़ जे अंदर को मिसाल नथो मिले। मुंहिंजा प्यारा दोस्तो, करबला जे वाक़िए खे ॿुधण खां अॻु में हीअ ॻाल्हि आउं तव्हांजे ज़हन नशीन करणु चाहियां थो। तव्हांजो मुकमिल ध्यानु ऐं तवजो चाहींदुसि। जीअं महिरबानी करे मजलिस में आया हो तीअं मुंहिंजी ॻाल्हि खे गौर सां ॿुधिजो ऐं पलव में कुझु खणी मोटिजो। इंसान की तबीयत, इंसान की फितरत में इहा शइ रखियल आहे। जॾहिं इंसान खे ताक़त मिलंदी आहे, कुवत मिलंदी आहे, कुर्सी मिलंदी आहे, दौलत मिलंदी आहे,
जाह ऐं हशमत मिलंदो आहे, जॾहिं उन जो आर्डर हलंदो आहे, त इन टाइम ते इंसान जी आज़माइश शुरू थींदी आहे। तमाम थोरा हूंदा आहिनि जेके इहो ढो पचाए सघंदा। अक्सर इंसाननि जी तबीयत ऐं फितरत आहे, जॾहिं उन्हनि खे पैसो मिलंदो आहे त सिंधी में चवंदा आहिनि मगी चढ़ंदी आहे, दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। जेकॾहिं हिकिड़े नालाइक माण्हू खे घणो पैसो मिली वञे, नाअहल माण्हू खे कुर्सी मिली वञे, इक़्तिदार मिली वञे, उन जो कम करे, उन जी ज़ुबान कम करे, त पोइ उन जो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे। दुनिया जे ज़ोर ते, दुनिया जी ताक़त ऐं ॾाठ जे ज़ोर ते उहो ज़ुल्म करणु शुरू कंदो आहे, ग़रीबनि जा हक़ मारींदो आहे, मिस्कीननि सां ॾाढ जबर ऐं ज़बरदस्ती कंदो आहे, हक़दारनि जा हक़ मारींदो आहे। छा इहा ॻाल्हि अॼु बि असांखे नज़र अचे पई या नथी नज़र अचे? भला सम्झो अलाए कोन सम्झो? सोणे हुसैन जे सदके, करबला जे शहीदनि जे सदके मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो। इंसान खे जॾहिं दौलत मिलंदी आहे, पैसो मिलंदो आहे, उनजो दिमाग़ ठिकाणे ते न रहंदो आहे। पोइ उहो फिरौन बि बणिजी वेंदो आहे, उहो हामान बि बणिजी वेंदो आहे, उहो यज़ीद बि बणिजी वेंदो आहे, उहो उबैदुल्लाह बिन ज़ियाद बि बणिजी वेंदो आहे, उहो शिमर बि बणिजी वेंदो आहे, उहो पंहिंजी औकात विसारे वेंदो आहे, उहो पंहिंजी असुल नसुल पंहिंजी असुलियत खे विसारे वेंदो आहे। दुनिया जो नशो ऐं कुर्सी जो नशो इंसान खे अंधो बणाए छॾींदो आहे। तमाम थोरा हूंदा आहिनि जेकी पैसे जो, कुर्सी जो ढो पचाए सघंदा आहिनि। जॾहिं दुनिया घणी थी वञे, पैसो जाम थी वञे, या कुर्सी इक़्तिदार मिली वञे, त पोइ उहे ग़रीबनि मिस्कीननि ते ॾाढ ऐं ज़ुल्म करण में उन्हनि जे अंदर ते हिकिड़ो परदो चढ़ी वेंदो आहे। उन्हनि खे हक़ नज़र न ईंदो आहे, सच नज़र न ईंदो आहे। कुर्सी जो नशो उन्हनि खे अंधो बणाए छॾींदो आहे। जीअं हींअर कुर्सी जे नशे में हिंदुस्तान वारो मोदी अंधो थी वियो आहे। जीअं कश्मीर जे मज़लूम मुस्लमाननि खे बंदि करे कर्फ्यू लॻाए 35 ॾींहं गुज़री चुका आहिनि। मिस्कीन पंहिंजे घरनि में बंदि आहिनि, बीमारनि खे दवा नथी मिले, उञारनि खे पाणी नथो मिले, बुखारनि खे मानी नथी मिले। ग़रीब मिस्कीन उन्हनि जूं नियाणियूं ज़बरदस्ती खणी उन्हनि सां ॾाढो जुर्म कयो थो वञे। मुंहिंजा दोस्त उन्हनि कश्मीरी बचड़नि जा नंढड़ा ॿारड़ा खणी मायुनि जे साम्हूं उन्हनि खे पुठो थो वञे पियो। हेॾो ज़ुल्म थी रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो, उहो सन 61 हिजरी वारो यज़ीद जे इमाम हुसैन जे बचनि जे मथां ज़ुल्म कयो हो, पर इहो असुल नशो दुनिया जो आहे, दौलत जो आहे। हर दौर में दुनिया जा इहे ॾाढा कुर्सी करण वारा यज़ीद थींदा रहिया आहिनि ऐं अॼु बि थी रहिया आहिनि। कल्ह मूं हिकिड़ो इंटरनेट ते वीडियो ॾिठो, पंजाब सरगोदा पंजाब जो शहर असांजे पाकिस्तान जो। हिकिड़ा 2-3 ॼणा गॾिजी हिकिड़ो वॾेरो आहे ॻोठ जो, हिकिड़े ग़रीब जा हथ ॿधूं पेर ॿधूं, वीडियो भरिजे पई। उन जा ग़रीब जा हथ पेर ॿधी ऐं लोह तपाए, लोह जूं सीखूं तपाए उनजे मख़सूस उज़वनि खे ॾंभ पिया ॾियनि, उनजे बदन खे ॾंभनि पिया, ऐं हू ग़रीब रड़ियूं दाहूं पियो करे। मुंहिंजा दोस्तो, इहो छा आहे? ॻोठ जो चङो मुड़ुस आहे, वॾेरो आहे, पुलिस हुनजो चयो मञे थी त हू पंहिंजे
पंहिंजी ताक़त ऐं ॾाढाई ॾेखारे थो। मुंहिंजा दोस्तो, तव्हां अल्लाह जो शुक्र कयो जो रब तव्हांखे ग़रीब कयो आहे। दादू वारा अॼु जे गर्मी में हिन मजलिस सोणे हुसैन जी मजलिस में वेठा आहियो, ग़रीब आहियो, पंड ते वेठा आहियो, गर्मी में वेठा आहियो। हिते मूंखे ॿुधायो, को MPA वेठल नज़र अचेव थो, को MLA नज़र अचेव थो? छा उन्हनि जो हक़ न आहे हीअ मजलिस ॿुधण अचनि? ही हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि, वॾेरनि जो हक़ न आहे हिन मजलिस में शरीक थियनि, पर वॾेरनि खे नशे खां वांधिकाई कोन्हे, दौलतमंदनि खे ज़ुल्म ऐं डाठ खां वांधिकाई कोन्हे। तव्हां ग़रीब आहियो, तॾहिं तव्हांखे अल्लाह ताला हीअ दीन वारी दौलत तव्हां बि घणा दिल में घणा सलाहूं ऐं रिथियूं वेठा आहियो त साईं खां दुआ घुरायूं त पैसे जो ड्रॉ थिए, पैसो मिले। बाबा जंहिं हाल में रब रहायो अथव, शुक्र कयो, इहो हाल भलो। दुनिया जेतिरी घणी थींदी, पैसो जेतिरो घणो थींदो, ओतिरो उनजो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे, ओतिरो उनजे हथनि में, उनजे सीने में सख़्ती अची वेंदी आहे। ग़रीबनि खे चिचलाईंदे उनखे बाज ऐं तरस न ईंदो आहे, छो त दुनिया जो नशो उनखे मीठो बणाए छॾींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो, हिकिड़े माण्हू खे शहर जे ॿाहिरां बदन ते अंग ओढ़ण जो कपिड़ो न हुजे। शहर जे ॿाहिरां हिकिड़ो खड्डो हुजे, ओटनि जी खड जीअं थींदी आहे न, मिटी कढंदा आहिनि, उन खड में वेठो हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी पाक चादर वेढ़ायसि। अबा तूं ॿाहिरि छो वेठो आहीं? झंग में हिन खॾे में छो वेठो आहीं? चइसि मिस्कीन आहियां, ग़रीब आहियां, कुझु बि न आहे, अंग ओढ़ण जो कपिड़ो न आहे, खाइण जे लाइ मानी न आहे, पीअण जो पाणी न आहे, तंहिंजे करे मां हिते वेठो आहियां। राति थींदी, सिज लहंदो, पोइ ऊंदहि में निकिरंदो आहियां। माण्हू केला खाई खलूं उछलाईंदा, नारगियूं खाई खलूं उछलाईंदा, मेवनि जूं खलूं वणनि जा पन खाई पेट पालींदो आहियां। एतिरी मिस्कीनी आहे, गुरबत आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला, मुंहिंजा रब करीम, तूं हेॾो बाझ भरियो रब आहीं, हिन मिस्कीन खे छो एतिरो तो तंग कयो आहे? मौला, हिन खे कुशादी रोज़ी ॾे। रब फरमायो त मूसा, इनखे तूं नथो सुञाणी, मां तो इनखे सुञाणी। ओ पोयों वारा आवाज़ ॿुधो था, सम्झो था, अलाह कंदो मदीने वेंदो। दिल खोले तो सुभान अल्लाह। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे रब फरमायो त मूसा, इनखे ग़रीब कयुमि, मिस्कीन बणायुमि, मां छो ॼाणा थी इहो कहिड़ी तबियत जो आहे। जे मौला, मां तुंहिंजो नबी आहियां, तोखे अर्ज़ थो कयां, हिन मिस्कीन जी गुरबत ख़तम कर, मिस्कीनी ख़तम कर। नबी सगोरे दुआ घुरी ऐं अचे दुनिया वरी उनजे मथां पैसो, ॾोकड़, माड़ियूं, बाग, बंगला, वॾो मालदार थी वियो। साल ॿ गुज़रियो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उतां अचे लंघियो। ॾिठी त ख़ल्क़ ख़ुदा जी गॾु आहे, सॼे ॻोठ जा माण्हू ॿाहिरि निकिता बीठा आहिनि। हिकिड़े माण्हू खे ॿधो अथनि ज़ंजीरनि में। पुछा कि ही केरु माण्हू आहे, हिनखे छो ॿधो अथव? चयोसि हिकिड़ो मिस्कीन हुयो, जंहिंखे अंग ओढ़ण जो कपिड़ो न हुयो। मूसा नबी सगोरे दुआ ॾिनसि, पैसो थियो, दौलत थी, बाग बंगला थिया। अॼु राति नशो पीते, शराब पी ऐं पाड़े वारे जे घर घिरी वियो। ज़ाल मुड़ुस पाण में हिकिड़े बिस्तरे ते हुया। मुड़ुस खे तलवार जी नोक ॾेई चयूं थी मथे, तुंहिंजी ज़ाल सां मां आराम कयां। हुन चयो, बेग़ैरत, तूं मुंहिंजे घर में कीअं घिरी आयो आहीं? मुड़ुस जीअं उथियो त उन सां विढ़ी पियो, तलवार खणी उनखे जो हयईं त माई जे मुड़ुस खे मारे क़त्ल करे विधई। पोइ उन औरत सां ज़िना कयईं, यानी शराब पीतई, क़त्ल कयईं, ज़िना कयईं। बादशाह उनखे गिरफ़्तार करायो आहे, हुकुम ॾिनई त हिनखे फाही चाढ़ियो। ही माण्हू गॾु थिया आहिनि, उन ज़ालिम खे फाही था चाढ़नि पिया। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम वेझो वञी ॾिठो, सुञातई त उहो साॻियो माण्हू हुयो जेको खॾे में वेठो हुयो ऐं जेको केलनि जूं खलूं खाई गुज़ारो कंदो हुयो। जॾहिं दौलत थी, पैसो थियो, त वरी कम इहे शुरू कयो। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी अचे?
फिरौन ते तव्हांखे वॾी कावड़ आहे, यज़ीद ते तव्हांखे वॾी कावड़ आहे, छेड़ बि खपे, इब्न ज़ियाद ते वॾी कावड़ आहे, पर जे न असां वटि दुनिया ऐं दौलत घणी थी वञे त असां वण भोरो न ॿधूं। अल्लाह खां दुआ घुरो त रब शल ज़ुल्म खां बचाए, दौलत उहा ॾिए जेका असांजे दुनिया आख़िरत जे फ़ाइदे वारी हुजे, ज़ुल्म खां रब बचाए। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं इंसान खे दौलत जो नशो चढ़ंदो आहे, मूं ध्यानु कयो, जॾहिं दौलत जो नशो चढ़ंदो आहे न त उनजे अखियुनि मां हया निकिरी वेंदो आहे, उनजे दिलि मां मेहर मोकिलाए वेंदी आहे, उनजे सीने मझां प्यार मोहब्बत शफ़क़त मोकिलाए वेंदी आहे। उहो वहशी दरिंदो बणिजी वेंदो आहे, फाड़ींदड़ जानवर जीअं बखियल हुजे, जीअं चीतो हुजे, जीअं शींहुं हुजे, फाड़ण में जानवरनि खे फाड़ण में देरि न कंदो आहे, त दुनिया जी दौलत ऐं दुनिया जो नशो उनखे ईअं बखियल वांगुरु बणाए छॾींदो आहे। पर अल्लाह जो फरमाए त दुनिया वारो दुनिया जे नशे खे ॾिसी ज़ुल्म न कजो, बादशाही मूं रब जी आहे, हुकूमत मूं अल्लाह जी आहे, मालिक मां अल्लाह आहियां, जियाइण वारो, मारण वारो, उपाइण वारो, निपाइण वारो, ग़रीब खे मिस्कीन बणाइण वारो, मिस्कीन खे अमीर बणाइण वारो जो अल्लाह। फरमाए तो वला तमश फिल अर्द मरहा, मुंहिंजी ज़मीन ते अकड़जी न हलो, तव्हां हलो ॾे गुरूर सां न हलो, तव्हांजो गुरूर सां हलण मूं रब खे पसंदि न आहे। इन्नक लन तख़रिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला, न तूं ज़मीन खे चीरे सघंदे, न तूं आसमान जेॾो वॾो थी सघंदे। ॿुधायो 5.5 फुट जो माण्हू आहे, न ज़मीन खे चीरे थो सघे, न वॾो आसमान जेॾो थी सघे थो। हाओ भला न ॻाल्हायो छो न था? हा, इंसान जे पाचो पंहिंजे पेर में फासे लॻू ख़बर वञी करे मुड़सी आहे, जेकॾहिं 2 रातियुनि जा जुलाब लॻनि त अखियुनि जे अॻियां अंधारो ऐं तिरवरा अची वञनि। हैसियत ई आहे। रब फरमाए थो मुंहिंजी धरती ते बानो आहीं, बानो थी हल, मुंहिंजी ज़मीन ते ज़ुल्म न कर, ॾाढ मुड़सी न ॾेखार। जेकॾहिं ॾाढ मुड़सी ॾेखारियई त मां अल्लाह सभिनी ॾाढनि खां वधीक ॾाढो आहियां। जंहिंसां ज़ुल्म थिए थो न, उनजो मददगार अल्लाह आहे। ज़ालिम खां बदिले वठण वारो चो अल्लाह आहे। मज़लूम जो हामी नासिर मददगार ॻाल्हायो केरु आहे? हिकिड़ो ग़रीब हारी आहे, मिस्कीन आहे, ज़ालिम वॾेरो, उनजे नंगनि में पूरी नज़र थो रखे, उनजो हक़ खाई थो वञे, कमद जा पैसा इंदड़ पाण पंहिंजे नाले ते कढाए थो, ग़रीब खे हक़ नथो ॾिए, मिस्कीन पुछी नथो सघे। रब फरमाए थो ग़रीब तूं दिलगीर न थी, तूं ॾुखारो न थी, तुंहिंजो मददगार मां अल्लाह पाण आहियां। ॾाढनि खे जेके ॾाढ मुड़सी ॾेखारनि था, उन्हनि खे अल्लाह ताला दुनिया में बि सज़ा ॾिए थो त आख़िरत में बि सज़ा ॾींदो। हाणे ॿुधो, अल्लाह जे क़ुरान मंझां जेका न मूं आयत सॻोरी पढ़ी आहे, इन में अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि जे लाइ रब जो क़ुरान जो ऐलान आहे। हिकिड़ो भेरो सलात पढ़ो, मोहब्बत सां दर्ज़ कयां। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रब तो फरमाए वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून। जेके ज़ालिम कम कनि था न, जेके ज़ालिम कम कनि था, तव्हां ईअं न सम्झो त अल्लाह उन्हनि खां बेख़बर आहे।
ज़ालिम जेको ज़ुल्म था कनि, ग़रीबनि जा हक़ था खाइनि, कंहिंखे ईज़ाइनि था, कंहिंखे ॾुखाइनि था, कंहिंखे सताइनि था, कंहिंजो हक़ खाई था वञनि। तव्हां ईअं न सम्झो त रब खां हिननि जी ॻाल्हि ॻुझी आहे। वला तहसबन्न अल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलु ज़ालिमून। ज़ालिम जेकी कम कनि था, अल्लाह उन्हनि खे चङी तरह ॾिसे थो, पसे थो, ॼाणे थो, सुञाणे। भला जॾहिं ॾिसे बि थो ऐं ज़ालिम ज़ुल्म बि कनि था, पोइ उन्हनि खे सज़ा छो नथो ॾिए, उन्हनि खे रोके छो नथो? ज़ुल्म हले थो पियो साम्हूं, 34-35 ॾींहंनि खां कश्मीर वारा तड़पी रहिया आहिनि, ज़ुल्म पियो थो हले। अलाह खां मोदी ॾाढो आहे छा? मोदी जी फौज अलाह खां ॾाढी आहे छा? छो रब छो नथो मदद करे? अल्लाह तो फरमाए इन्नमा युअखिरुहुम, अल्लाह ज़ालिमन के मोहलत ॾींदो आहे, ढिघरस ॾींदो आहे। जेको न अंधो आहे रब उनखे अञा छॾींदो आहे त भली थाबा खाए, भली फटके। इन्नमा युअखिरुहुम लियौमिन तशख़सु फीहिल अबसार, रब उन्हनि खे ढिघरस ॾींदो आहे, मोहलत ॾींदो आहे उन ॾींहं ताईं जेको क़यामत जो ॾिहाड़ो आहे, जंहिं ॾिहाड़े ते माण्हुनि जा दोटा पटिजी वेंदा, ज़ालिमनि जा दोटा पटिजी वेंदा। मुहतिईन मुक़नी रूसिहिम, उहे गाटा मथे करे न सघंदा ऐं टोड़ंदा, कंध हेठि हूंदनि टोड़ंदा ऐं अखि छुंभी न सघंदा। जेॾीमहिल रब जी सरकार, ॾाढी सरकार जी दरबार लॻंदी, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हैबतनाक ॾिहाड़ो हूंदो, जंहिं ॾिहाड़े ते पीउ पुट जो मददगार न हूंदो, भाउ भाउ जो यार न हूंदो, दोस्त दोस्त जी रड़ न ॿुधंदो, माउ पंहिंजे बचनि जी मदद करण वारी न हूंदी। उन ॾिहाड़े ते रब फरमाईंदो हिननि जा दोटा पटिजी वेंदा, अखि छुपी न सघंदा। व अफ़इदतुहुम हवा, उन्हनि जूं दिलियूं बद हवास बणिजी वेंदियूं। उहो फ़ैसिले वारो ॾिहाड़ो आहे जेको अल्लाह ताला क़यामत जो ॾिहाड़ो बणाए छॾियो। उन ॾिहाड़े ते वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन, ए दादू वारो, ए मोरे वारो, ईअं न सम्झो त अल्लाह खे ख़बर न आहे, अल्लाह इन्हनि जे ज़ुल्मनि खां अनजान आहे। न, वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन, जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे चङी तरह सां ॼाणे थो। पर थोरे वक़्त जे लाइ रब ड्रिघी रसी ॾींदो आहे, थोरे वक़्त जे लाइ रब मोहलत ॾींदो आहे ज़ालिमनि खे। जीअं तव्हां ॾिठो आहे न, शिकारी कलूअड़ो विझी मच्छी फासाईंदा आहिनि, ॾिठो आहे न, पोइ उन में कलूअड़े में नंढड़ी मच्छी विझंदा आहिनि, पोइ वॾी मच्छी ईंदी आहे, चवंदी आहे शिकार थी कया। उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त शिकार करे नथी पर शिकार थिए थी। उहा चाहींदी आहे शिकार कयां पर ख़ुदि शिकार थी वेंदी आहे। जेॾीमहिल उहा नंढड़ी मच्छी खाईंदी आहे, वॾो मच्छ मांगर मच्छ जेॾीमहिल नंढड़ी मच्छी खे खाईंदो आहे त उहा डोर ॾिघी हूंदी आहे, कलुअड़े में डोर ॾिघी ॿधल हूंदी आहे। पोइ मच्छी शिकार खाई हेॾे भॼंदी होॾे भॼंदी, चवंदी शिकार करे चुकी आहियां, पर उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजी डोर मारीअ जे हथ में आहे। जेॾीमहिल मारी छिकींदो त मां मारी जे अॻियां हूंदसि, शिकार ख़ुदि बणिजी वेंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, रब फरमाए थो त मां बि ईअं ज़ालिमनि खे मोहलत ॾींदो आहियां। उहे चाहींदा आहिनि त ग़रीबनि जो शिकार था कयूं, पर उहे ख़ुदा जे ॾमर जो शिकार बणिजी वेंदा आहिनि। जॾहिं मां हुनजो हिकिड़ो मिसाल थोरो पेश कंदुसि, जेॾीमहिल इमाम हुसैन खे ख़त आया कूफे मंझां, 18,000 ख़त आया, 18,000। साईं अचो, असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं, असां तव्हांजी बैत कंदासीं।
पोखूं पची वियूं आहिनि, मेवा ताज़ा तयार थी विया आहिनि। तव्हां महिरबानी कयो, असां ॾे अचो, असांखे दीन सेखारियो। असां यज़ीद जी बैत न मञी आहे, असां तव्हांजा ग़ुलाम आहियूं। असां ॾे कूफे अचो, 18,000 ख़त लिखी घुरायूं। इमाम मुस्लिम चयो त इहे कूफे जा माण्हू धोखेबाज़ आहिनि। मां पंहिंजो कासिद मोकिलिया त पहिरीं हालात जो जाइज़ो वठे, ख़बर पवे त वाकई सच्चा आहिनि या रुॻे इहे ख़त लिखी दावत ॾिनी अथनि। हज़रत इमाम हुसैन पंहिंजे सौट हज़रत मुस्लिम बिन अकील खे कूफे रवानो कयो आहे। मुस्लिम बिन अकील हज़रत इमाम हुसैन जो सौट आहे, चाचे जो शहज़ादो आहे। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हज़रत सैयदना मुस्लिम बिन अकील मदीने मां मक्के मां रवाना थियनि था। साईं जा ॿ शहज़ादा आहिनि, हिकिड़े जो नालो आहे मोहम्मद, उन जी उमिरि आहे 8 साल। ॿिए जो नालो आहे इब्राहिम, उन जी उमिरि आहे 6 साल। 8 साल 6 साल का वॾी उमिरि त न आहे न। इहे ॿई बचड़ा हुया जन जी पंहिंजे अबे मुस्लिम सां वॾी मुहबत हुई। रात जो सुम्हंदा हुआ, पंहिंजे अबे जे भाकुर में सुम्हंदा हुया, सुबुह जो उथंदा हुया। हज़रत मुस्लिम पंहिंजे बचड़नि जे मथे ते शफ़क़त जा हथ फेराईंदा हुया। मुंहिंजा दोस्तो, जेॾीमहिल हज़रत मुस्लिम खे हुकुम इमाम हुसैन जो मिलियो आहे त तव्हां कूफे वञो, जेॾीमहिल पाण तयार थिया त नंढड़ा बचड़ा अर्ज़ करण लॻा त बाबा साईं असां बि अव्हां सां गॾु हलंदासीं। इमाम मुस्लिम फरमायो, बच्चा सफ़र ॾिघो आहे, कूफो परे आहे, विच में ऋण रेगिस्तान जा पंधे में। बच्चा तव्हां हिते घर में रहो, पंहिंजी अमड़ जे आगोश में रहो। बचड़ा चवण लॻा, बाबा असां तव्हां खां सवाइ रही न सघंदासीं। बचन वारा पंहिंजे हियांव ते हथ रखो, के बच्चा ॾाढा वणंदा आहिनि। औलाद हर को प्यारो आहे, पर कंहिं सां मोहबत वधीक हूंदी आहे। इमाम मुस्लिम पंहिंजे बच्चनि जी फरमाइश खे, उन्हनि जे अर्ज़ खे तारे न सघियो। फरमाई, पुटड़ा हलो त मां तव्हांखे पाण सां गॾु वठी थो हलां। न त जंग जो इरादो हो, न को उते का लड़ाई हुई, न का बगावत हुई। हुत विया पे त इन कूफे जे माण्हुनि ख़त लिखी दावत ॾिनी आहे, मुरीद आहिनि, मुहिब आहिनि, पंहिंजे तॾे ते उन्हनि घुरायो आहे। बचड़नि खे बि वठी निकिता। इहा त ख़बर न हुई त इहे पैसे जी लालच में अची करे, दुनिया जे नशे में अची करे, या इब्न ज़ियाद जे उन टेजारण धमकाइण जे करे उहे मुरीदनि मां मरीज़ थी वेंदा, उहे हुबदारनि मथां दुश्मन बणिजी वेंदा। इहा त ख़बर न हुई। इमाम मुस्लिम पंहिंजे बच्चनि खे वठी मके मजा कूफे रवाना थिया। 18,000 कूफे जे माण्हुनि बेअत कई। घणा? 18,000 माण्हुनि बेअत कई आहे। मां किसे जे तफ़सील में वञणु नथो चाहियां। मुंहिंजा दोस्तो, आख़िर जॾहिं कूफे जो गवर्नर यज़ीद बदिलायो, नोमान बिन बशीर खे गवर्नरी तां माज़ूल करे उबैदुल्लाह बिन ज़ियाद जहिड़े शाबिर ज़ालिम खे कूफे जो गवर्नर बणायईं। उहो ज़ालिम जंहिंजे मन में मेहर न आहे, जंहिंजे अंदर में हया न आहे, जंहिंखे कुर्सी जे नशे अंधो बणाए छॾियो आहे। इब्न ज़ियाद जीअं कूफे में पहुतो आहे, कूफे जे सरदारनि खे क़ैद कराए चयईं त यादि रखो, जेको
जेको इमाम मुस्लिम जो साथ दींदो उन्हें जा बच्चा यतीम कंदुसि उन्हें जूं ज़ालूं रंगड़ूं बणाईंदुसि उन्हें खे सिर कलम कंदुसि उन्हें जा जेकी बि हुबदार साथी क़ौम कबीले वारा हूंदा जंहिं बि हुसैन जी बेत मञी आहे जंहिं मुस्लिम जी बेत कई आहे उन्हें खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾींदुसि। इब्न ज़ियाद चयो मां ॾिसां थो त कन माण्हुनि जे इचुनि ते कंध लड़की रहिया आहिनि ॼाण उन्हनि जा कंध मां कटींदुसि इहो इशारो ॾिनई त मां तव्हांखे मारींदुसि उफट मारींदुसि क़त्ल कंदुसि। जेॾी महिल धमकी मिली आहे त उहे कूफे जा माण्हू जंहिंमें 80,000 ताईं जो तादाद अचे थो रिवायतुनि में त 80,000 कूफे वारनि बेत कई हुई पर इब्न ज़ियाद जे सख़्ती करण ते 80,000 मंझां सिर्फ़ 30,000 निकिता। जेॾीमहिल कूफे जे दारुल इमारत जो साईं घेरो कयो आहे इब्न ज़ियाद पंहिंजी चाल हलाई तव्हांजो जेॾीमहिल मग़रिब जी निमाज़ पढ़ियूं त 30,000 मंझां सिर्फ़ 3 माण्हू बचा। जेॾीमहिल रात जी उंदाही थी सिज लही वियो आहे इमाम मुस्लिम कूफे जे गली में हलण लॻा आहिनि त उहे 3 माण्हू बि हलिया विया ही मदीने जो मुसाफ़िर कूफे जे शहर में अकेलो रहिजी वियो। हलंदा वञनि हाणे वञनि त काॾे वञनि राति रहनि त किथे रहनि कूफे जी संत दिल आबादी कूफे जा बेवफ़ा माण्हू जितां इमाम मुस्लिम लंघे त पंहिंजे घर जा दर बंदि करे छॾनि। इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे जेको बि इमाम मुस्लिम खे पनाह ॾींदो उन जो सिर कलम कयो वेंदो जेको उन खे क़त्ल करे उन जो सिर खणी ईंदो उन खे वॾा इनाम ॾिना वेंदा। होॾो सख़्ती होॾो लालच ॿई शयूं गॾाए करे कूफे जे माण्हुनि जे मिज़ाज खे बदिलाए छॾियो उहे यार मां अग़ियार बणिजी विया दोस्त मां दुश्मन बणिजी विया। आख़िर हज़रत इमाम मुस्लिम खे गिरफ़्तार कयो वियो ऐं कूफे में इमाम मुस्लिम खे उन्हनि मुरीदनि उन्हनि हुबदारनि जे साम्हूं सुर कलम कयो वियो। नबी जे घराणे जो इमाम हुसैन जो कासिद कूफे जे हुबदारनि जे अॻियां उन जो रत हारियो वियो। पोइ इमाम मुस्लिम खे कूफे जे चौराहे ते उन जो सिर लड़कायो वियो। इब्न ज़ियाद ऐलान थो करे जेको बि हुसैन जो साथी थींदो उन जो इहो हाल पढ़ायो वेंदो। मुंहिंजा दोस्तो कल्ह ताईं जेके बाहूं पिया ॿधनि चीसियूं पिया चवनि अॼु उहे दुश्मन बणिजी इमाम मुस्लिम जे सिर खां गुज़रनि पिया त टहक ॾींदा गुज़रनि पिया। मुंहिंजा दोस्तो ख़बर यार जी थी पर सां पवे बिना पर कजे यार हर को चवे। सचे कूड़े जी ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं आज़माइश थींदी आहे इम्तिहान थींदो आहे। मुंहिंजा दोस्तो हिक तरफ़ लोभ ऐं लालच ॾिनी वई ॿिए तरफ़ धमकी ऐं सज़ा जी सख़्ती वारी धमकी ॾिनी वई। मुंहिंजा दोस्तो कूफे जा माण्हू मुंहं मटे विया नबी जे बचे जो सिर मुबारक कूफे जे चौराहे ते लड़कियल वियो। इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे त मूं ॿुधो आहे मुस्लिम जा पुट बि आयल आहिनि जेको उन्हनि जा सिर कटे खणी ईंदो उन खे वॾो इनाम ॾींदुसि वॾी उन खे मां दौलत ॾींदुसि पर जेको उन्हनि पुटनि खे पनाह ॾींदो उन खे सख़्त सज़ा ॾींदुसि उन जे बचनि खे यतीम बणाईंदुसि। मुंहिंजा दोस्त हज़रत इमाम मुस्लिम पंहिंजे बचनि खे काज़ी शुरैह वटि छॾे वियो जेको कूफे जो वॾो आलिम हुयो काज़ी हुयो काज़ी शुरैह वटि पंहिंजे बचनि खे छॾे निकितो हुयो। मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल काज़ी शुरैह इहो ऐलान ॿुधो आहे कूफे जे गलियुनि में पढ़ो अची रहियो आहे
जेको मुस्लिम जे बच्चन के मारे कत्ल करे उन्हनि जा सिर खणी ईंदो उन्हें के हेतिरा इनाम मिलंदा। जेॾी महिल काज़ी शुरेह इहो ऐलान ॿुधो आहे उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया त मुस्लिम पंहिंजा बच्चा मूं वटि अमानत छॾे वियो। अॼु जे मुंहिंजे घर में नबी जा शहज़ादा क़त्ल थी विया त क़यामत जे ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा जे अॻियां मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि, हुज़ूर जे अॻियां मां कहिड़ो कंधु खणंदुसि। मुंहिंजा दोस्त राति ढली वई ओॾी महिल बचड़ा कमरे में सुतल हुया। काज़ी शुरेह पंहिंजे पुट असद खे चयो असद उथी शहज़ादनि खे उथारे मूं वटि वठी आ। कच्ची निंड मां जेॾी महिल ॿिन्ही शहज़ादनि खे उथारियो हिकिड़े जी उमिरि 8 साल ॿिए जी उमिरि 6 साल कच्ची निंड मां उथिया ओॾी महिल काज़ी शुरेह जे अॻियां आया। काज़ी शुरेह उन्हनि जे नूरानी चेहरनि खे ॾिठो फातिमत ज़हरा जे चमन जा गुलड़ा मदीने जा मुसाफ़िर उन्हनि जे चेहरनि नूरानी चेहरनि खे ॾिसी काज़ी शुरेह जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं उन्हनि बचड़नि खे मथड़नि ते हथ फेराइण लॻो। उन्हनि बचनि खे इहा ख़बर न हुई त को असांजो अबू शहीद थी वियो आहे। उन्हनि खे इहा ॻाल्हि न हुई त असां परदेस में यतीम बणिजी विया आहियूं। जेॾी महिल आधी राति जो काज़ी शुरेह उन्हनि जे मथड़नि ते हथ फेराया त नंढड़ो बच्चो इब्राहिम पंहिंजे वॾे भाउ खे अचे पियो त आधी राति जो काज़ी शुरेह असांजे मथनि ते हथ फेराया आहिनि। ईअं असांजे कबीले बनु हाशिम में मोहम्मद मुस्तफ़ा जे घराणे में ईअं थींदो आहे जंहिंजो पीउ मरी वेंदो आहे जेको यतीम बणिजी वेंदो आहे उनजे मथे ते ईअं हथ फेराइबा आहिनि। असां यतीम थी विया आहियूं। पाण में या गुफ्तगू जो करण लगा काज़ी शुरेह रोई चए थो हा बच्चा तव्हांजो अबो तव्हां खां विछड़ी वियो तव्हां परदेस में यतीम बणिजी विया आहियो। हाणे तव्हांजे लाइ बि कूफे जा सिपाही ॻोल्हा में तलाश में ओ बचड़ा आउं चवां थो मतां मुंहिंजे घर में तव्हां शहीद कया वञो। हाणे तव्हां मां पंहिंजे पुट असद खे चवां थो हिकिड़ो काफ़िलो आहे जेको मदीने वञण वारो आहे तव्हांखे उन काफ़िले सां कढाईंदो त जीअं तव्हां पंहिंजे अमुन वारी जाइ पंहिंजे नाने मुहम्मद जे मदीने में वञी पहुचो। बचड़नि जो ॿुधो असांजो अबो विछड़ी वियो अम्मा बि जुदा अबो बि परदेस में धार बचड़ा रोअण लॻा। काज़ी शुरेह मथे ते शफ़क़त जा हथ घुमाए पुट खे चई त बच्चा हिननि शहज़ादनि खे वठी अदब सां एतिराम सां ओ बाबुल इराक़ीन खां हिकिड़ो काफ़िलो मदीने वञे थो हिननि बचड़नि खे मदीने जे काफ़िले सां मिलाए त वञी पंहिंजे अपाणे वतन ते पहुचनि। मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल असद वठी ॿिन्ही बचनि खे वठी आयो आहे त ओॾी महिल काफ़िलो निकितो पिए। असद चयो त मतां कूफे जा सिपाही मूंखे ॾिसी वठनि पुट इहो काफ़िलो वञे थो वञो ड्रोड़ो ड्रोड़ो पहुचो वञी काफ़िले खे पाण वापसि मोटियो। नंढड़ा जो ड्रोड़नि काफ़िलो निकिरी वियो काफ़िलो तेज़ सवारियूं ड्रोड़ाए निकिरी वियो कूफे जे बहराड़ी में रेगिस्तान में पथरेली ऐं कंडनि वारी ज़मीन में इमाम मुस्लिम जा बचड़ा अकेला रहिजी विया। वञनि त काॾे वञनि दाह ॾियनि त कंहिंखे दाह ॾियनि। मुंहिंजा दोस्तो ईअं रेगिस्तान में हलंदा रहिया का मंज़र न आहे किथे वञनि जेके गुलाब जे गुलनि ते पंध करण वारा अॼु कूफे जे पथरनि ते हलंदे हलंदे उन्हनि कंडनि में उन्हनि जा पेर छिलजी विया उन्हनि जा गुलाब जे गुलनि जहिड़ा
जा नाज़ुक कदम उन्हनि मां रक्त वहण लॻो आहे। मुंहिंजा दोस्तो ओचितो हिकिड़ो सिपाहियुनि जो दस्तो गश्त ते हुयो, उन जो गुज़र थियो आहे। उन्हनि जो ॾिठो त ही बचड़ा चोॾहीं जे चंड जहिड़ा चेहरा हेठि लही पुछा कयूं त छोकिरा केरु आयो? समझो त यतीम ते हर को बाझ कंदो आहे, यतीम खे हर को प्यार ॾींदो आहे। चवण लॻा त चाचा साईं असां मुस्लिम जा यतीम बचायूं, असांजो अबो विछड़ी वियो। उन सिपाही लखो आहे ऐं ज़ोर सां लपाट हयईं, बचड़े के जोर सां गल ते लपाट हुई। असां सारो ॾींहुं मुस्लिम जे बचनि खे ॻोल्हींदा रहिया आहियूं। तव्हां हिते था नंढा नथो हुनखे अचे लपाटुनि सां ॿिन्ही ॿारनि खे मारण शुरू कयईं। मूं अर्ज़ु कयो त जॾहिं दुनिया जो लोभ लालच मन में ईंदी आहे, मेहर मोकिलाए ईंदी आहे, रहम निकिरी वेंदो आहे, कुर्सी जो नशो इक़्तिदार जो नशो इंसान खे अंधो बणाए छॾींदो आहे। सिपाही मारण लॻा, बचड़ा रोअण लॻा त चाचा असां भला तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे, असांजो जुर्म कहिड़ो आहे, असांखे हेॾो जो मारियो था, असांजो ॾोह त ॿुधायो, असां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? जी बसि तव्हांजो ॾोह इहो आहे जो तव्हां मुस्लिम जा पुट आहियो, तव्हां हुसैन जे कासिद जा पुट आहियो। मुंहिंजा दोस्त उन्हनि खे रसियुनि में ॿधऊं, रसियुनि में बचड़नि खे ॿधी ऐं कूफे जे जेल खाने में वठी आया। जेल जो तारो हो, जेल जो जेको वॾो ऑफिसर हुयो उन जो नालो हुयो मशकूर। मशकूर अहल बैतन जो हुबदार हुयो। उन जेॾीमहिल ॾिठो त नंढड़ा बचड़ा पेर उन्हनि जा ज़ख़्मी आहिनि, उन्हनि जे गलनि ते जेके लपाटूं लॻियूं आहिनि उन्हनि जा निशान गलनि ते ठहियल आहिनि। मुंहिंजा दोस्तो उन मशकूर उन्हनि जूं रसियूं खोलियूं आहिनि, मानी घर ॾों खणी आयो, उन्हनि बचड़नि खे मानी खाराई, ख़िदमत कयईं, चई पुटड़ा मां तव्हांजे नाने मोहम्मद जो हुबदार आहियां, तव्हांजे बाबे हुसैन जो ऐं मुस्लिम जो हुबदार आहियां। आउं तव्हांखे मदीने पहुचाईंदुसि। उन्हनि खे शफ़क़त जा हथ ॾेई करे उन्हनि खे मानी खाराए आराम कराई। ॿी राति थी आहे, पंहिंजे भाउ खे चई त हिन बचड़नि खे हिकिड़ो काफ़िलो इराक जो वञण वारो आहे, जेको हितां निकिरंदो इहो काफ़िलो बसरे वेंदो, बसरे खां मदीने वेंदो। मुंहिंजी मुंडी चई मुंहिंजो भाउ बसरे जो वॾो ऑफिसर आहे, हीअ मुंडी मुंहिंजी उनखे ॾेखारजांइ या निशानी ॾिजांइसि त हिननि बचड़नि खे ख़ैर सलामती सां मदीने पाक पहुचाए। मुंहिंजा दोस्तो ॿी राति जो बेगा वक़्त में मशकूर पंहिंजे भाउ सां गॾाए बचड़नि खे ॿाहिरि कढियो आहे ऐं रवानो कयो आहे। जेॾीमहिल शहर खां ॿाहिरि निकिता त काफ़िलो वञे पियो। मशकूर जे भाउ जो पुटु इहो काफ़िलो ॾिसो था, इहो काफ़िलो वञे थो बसरे ॾे, तव्हां हिन में शामिल थी वञो। बचड़ा टोड़िया, मुंहिंजा दोस्तो काफ़िलो निकिरी वियो। वरी काल्हो की राति वांगुरु साॻो कूफे जो सहरा, साॻो बचड़ा अकेला। मुंहिंजा दोस्तो रोंदा रहिया, तड़पंदा रहिया, केरु उन्हनि जी फिगार फरियाद ॿुधण वारो बि न हुयो। मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल ॾींहुं थियो आहे, हिकिड़ो पाणी जो चश्मो हुयो कूफे जे ॿाहिरों। उन चश्मे जे किनारे ते हिकिड़ो पुराणो वण हुयो, उन वण जे अंदरि ख़ाली पोर हुयो। ॿई बचड़ा लिकी विया उन पोर जे अंदरि। मतां दुश्मन ॾिसी वठनि, मतां वरी पकड़नि, मतां वरी असांखे मार कुट कनि। उन पोर जे अंदरि लिकी विया, वण जे उन ख़ाली खाध जे अंदरि लिकी वेठा आहिनि। मंझंदि जो टाइम थियो आहे। बसरे जी हिकिड़ी ऐं कूफे जी हिकिड़ी औरत आहे जेका पाणी भरण जे लाइ उन
चिश्मे ते आई, चिश्मे मां पानी भरे पई, ओचितो पाणीअ में पाछूलो वण जो ॾिठई त उन पोर में उनखे ॿिनि बचड़नि जूं सूरतूं नज़र, माई जो नज़र करे ॾिठो, निहारियई त सोणी सूरत वारा बचड़ा आहिनि। सम्झी वई सूरतूं सुञाणे वई त मदीने जा मुसाफ़िर आहिनि, ही त मदीने शरीफ जा महिमान आहिनि। कूफे वारनि हिननि सां वॾी बेअदबी कई आहे, वॾी ज़ियादती ऐं ज़ुल्म कयो आहे। उन माई चयो त बचड़ा अचो मूंखे भाकुर में वठाव, मुंहिंजी पोतीअ में तव्हांखे लिकायां, मूंखे दुश्मन न सम्झिजो, मां हुसैन जी हुबदार आहियां। जेॾी महिल माई उन्हनि बचनि खे वठी पंहिंजी सीने सां लायो आहे, भाकुर पातो आहे, बचड़ा रोई चवनि था अम्मा अॼु तुंहिंजे प्यार खे यादि करे असांखे चूचल अम्मा यादि अची वई आहे। माई चवे थी पुट दिलगीर न थियो, आउं तव्हांजी ख़िदमत कंदसि। ॿिन्ही बचनि खे लिकाए पंहिंजी दामन में घर आंदो अथई। उन माई जी जेका सरदार हुई, जेका माई बानी हुई, उहा आल पैतन जी हुबदार हुई। उनखे ॿुधाई त बीबी अॼु बिना दावत जे मुस्लिम जा बच्चा तुंहिंजा महिमान थिया। उन माई मुस्लिम जे बच्चनि खे भाकुर पातो, प्यार ऐं मुहबत ॾिनी। जी बच्चा हिन घर खे तव्हां पंहिंजो घर सम्झिजो, हाणे तव्हांजी जेतिरे क़दुरु थी सघी आउं ख़िदमत कंदसि। बसि हिकिड़ी तव्हां मां मूंखे उमीद आहे त क़यामत ॾियारे पंहिंजे नाने मोहम्मद करीम वटि मुंहिंजी सिफारिश कजो, पंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा वटि मुंहिंजी सिफारिश कजो। माई उन्हनि खे मालड़ी खाराई, ख़िदमत कयई, हर तरह सां ख़बरगीरी कयई। उन्हनि बच्चनि खे राति थी आई कमरे में सुम्हारी। माई जो मुड़ुस, उनजो नालो हारिस, राति भली देर सां आयो। ज़ाल पुछुसि त हेतिरी देर सां आयो, ही ॻाल्हि छा आहे, छा कीधो पियो? चई त तोखे ख़बर न आहे, मुस्लिम जेको हुसैन जो कासिद बणिजी आयो उहो क़त्ल थी वियो आहे। उन जा ॿ पुट उहे कूफे जे जेल खाने जे दारोगे उन्हनि खे मिली भॻत करे भॼाए छॾियो आहे। उहे गुम थी विया आहिनि। इब्न ज़ियाद ऐलान कयो आहे जेको उन्हनि बच्चनि खे मारे उन्हनि जा सिर खणी ईंदो उन्हनि खे इनाम मिलंदो, जेको गिरफ़्तार करे वठी ईंदो उनखे इनाम मिलंदो। सो आउं सॼो ॾींहुं इन ॻोल्हा में हुयुसि इहे बच्चा हथ अचनि त मां इनाम हासिल कयां। माई जो ॿुधो बच्चा त असांजे घर में हे ज़ालिम उन्हनि जो मारो आहे। माई ॾकण लॻी, निड़ी ख़ुश्क थी वियसि, चप सुकी वियसि, चवण लॻी त पोइ मुंहिंजा घर वारा ओ हारिस बच्चनि खे जे गिरफ़्तार कराईंदे या क़त्ल कंदे, दुनिया दौलत कहिड़ी शइ आहे, दौलत अॼु आहे सुभाणे घुरिजी वेंदी। सुभाणे क़यामत जे ॾियारे मोहम्मद मुस्तफ़ा जे दरबार में तूं कहिड़ो जवाब ॾींदे, रसूल जे साम्हूं तूं कहिड़ो कंदु खणंदे। ज़ाल खे चवण लॻो मूंखे इहे भाषण न ॾे, मूंखे तकरीर न ॿुधाए, मूंखे ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे छा न करिणो आहे। बसि मां इन तलाश में आहियां, मूंखे उहे छोकिरा मिली वञनि त मां इनाम हासिल कयां। माई हिनखे सम्झाईंदी रही पर हुन पंहिंजे ज़िद ते होद ते क़ाइम रहियो। मुंहिंजा दोस्त माई पासरो वठी हुन कोठे खे कुर्फ़ लॻाए बंदि करे छॾियो आहे। हिनखे मानी खाराए सुम्हारे छॾियईं। राति जो पैगाम वक़्तु आहे, राति जो आयो त ॿई बचड़ा उथिया आहिनि पर रोअण लॻा आहिनि। वॾो भाउ रोई उथियो आहे, चए थो अदा इब्राहिम
मूं ख्वाब ॾिठो आहे जे ख्वाब मूंखे रुआरे छॾियो आहे हज़रत नंढड़ो इब्राहिम तो पुछे त अदा छा तो ख्वाब ॾिठो आहे चई मां ॾिसां थो मदीने वारे साईं नामे मुहम्मद जी दरबार लॻी पई हुई हुज़ूर जल वेठा आहिनि हुज़ूर जे दरबार में मौला अली हैदर करार भी वेठो सैयदा फातिमतु ज़हरा भी वेठी हुई मुझो बाबू मुस्लिम बिन अकील भी हाजिर हुयो हुजूर फरमाइण पिया मुस्लिम तू त आए पर पंहिंजा बच्चा कोन आंदई ए मुस्लिम पंहिंजे बचड़नि खे मोहम्मद इब्राहिम खे किथे छॾे आयो तो बाबा साईं पे चले थे या रसूल अल्लाह बस मुझा बच्चा भी मुझे पुठियों अचण वारा आहिनि ॼाण पहुचण वारा आहिनि ॼाण तव्हांजे हौज़ कौसर जा प्याला पीअण वारा इहो मूं ख्वाब ॾिठो आहे त बाबा साईं इएं फरमाइनि पिया मां सम्झां थो हाणे असांजे बि शहादत जो वक़्तु अची वियो आहे नंढड़ो रोई चवण लॻो त अदा मूं बि इहो साॻियो ई ख्वाब ॾिठो आहे जेॾीमहिल ॿई भाइर हिक ॿिए खे भाकुर पाए रोअण लॻा आहिनि उन रोअण जे आवाज़ ते हारिस सुजाग थी पियो ज़ाल खे निंड न हुई उहा बि वेठी हुई पुछा किथे रोअण जो आवाज़ किथां आयो आहे सुम्ही पियो पाड़े वारनि जो आवाज़ कि न पाड़े जो आवाज़ न आहे ही त असांजे घर मां आवाज़ अची रहियो आहे माई रोकण लगी ही तकड़ो थियो आ वञी वो कुर्फ भगई मुंहिंजा दोस्तो जिन महिल कुर्फ भगई छा ॾिसे बत्ती ॿारी ॾीओ रोशन कई ॾिसे त चोटी ते चंड जहिड़ा सुहिणा चेहरा हिक ॿिए खे भाकुर पायूं ज़ार ज़ार रोई रहिया आहिनि जी हा मां मुस्लिम जे बचन खे ॿोले 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 मां सरकरदान घर में वेठा आहिनि यकदम उन्हनि खे ज़ोर सां मारण शुरू कयई धकण शुरू कयई माई विच में अची वई जे ओ ज़ालिम हिननि तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे हिननि खे छो थो एतिरो मारी चई तूं हटी वञ घर वारी न त तोखे बि मारे छॾींदोसां मुंहिंजा दोस्तो जॾहिं दुनिया जी लालच पैसे जी लालच मन में अची वेंदी आहे दीन मोकिलाए वेंदो ईमान मोकिलाए वेंदो इस्लाम मोकिलाए वेंदो ख़ुदा जो ख़ौफ़ मोकिलाए वेंदो ॾाढो वारा कन खोले ॿुधो मता किथे दुनिया जे नशे में मता रब जो दर छॾे ॾियो मता दुनिया जे लोभ ऐं लालच में ग़रीबनि सां ज़ुल्म कयो मता दुनिया तव्हांखे यज़ीद बणाए छॾे मता पैसो तव्हांखे हारिस बणाए छॾे मता कुर्सी इक़्तिदार तव्हांखे इब्न ज़ियाद न बणाए छॾे हिन दुनिया ते सोचे संभाले कदम खणिजो बादशाही रब जी आहे हुकूमत मुंहिंजे रब जी आहे कंहिंसां दौलत जे ज़ोर ते दाग न कजो छो त अल्लाह ताला खे ज़ालिम माण्हू असुल न वणंदा आहिनि मुंहिंजा दोस्तो बचड़नि खे मारण लॻो आहे ओॾी महिल उहा ज़ाल विच में पई आहे उनखे ज़ोर सां लत हई माई वञी किरी आहे खंभे सां वञी लॻी आहे उनजो मथो फाटी पियो रतु वहण लॻो माई वरी बि उथी बचनि खे अचे भाकुर पातो आहे रोई चवे थी ओ हारिस ओ ज़ालिम मूं त हिननि बचनि खे ईअं चयो त पंहिंजो घर सम्झजो ही अमन वारो घर समझो मता बच्चा इएं समझनि त मूं उन्हनि सां धोखो कयो आहे त पोइ क़यामत जे ॾियारे मां फातिमतु ज़हरा जो जवाब कहिड़ो ॾींदसि नबी जी न्याणी फातिमतु ज़हरा जो मूंखां पुछे त मुंहिंजा बच्चा तुंहिंजे घर में आया तो कीअं उन्हनि खे गिरफ़्तार करायो त पोइ
मां कहिड़ो जवाब ॾींदसि अमल मूंखे मार पो हिननि बचनि जो नालो वठो मुंहिंजा दोस्त रसियुनि सां ॿधी बचनि खे हीअं ज़ोर सां उछलायईं ज़मीन ते पाण तर ते सुम्ही पियो आहे माई बेहोश थी वई आहे सुबुह जो सवेल उथियो आहे बचनि खे किरलींदो फुरात जे किनारे वठी आयो माई खे होश आयो उहा बि पोयों डोड़ी आहे हारिस जो पुटु बि आयो आहे हारिस थो चवे त मूंखे त इनाम खटणो आहे पुटु चवे थो बाबा मां ही बच्चा न मारण ॾींदोसांइ साल चवे थी हिननि बच्चनि खे न मारण ॾींदीसांइ जी तव्हां ॿिन्ही खे बि मारे छॾींदुसि पर इनाम ज़रूरु खटंदुसि मुंहिंजा दोस्त बिलाखिर ईअं थियो जो पंहिंजी ज़ाल खे बि क़त्ल कई पंहिंजे पुट खे बि मारी दुनिया जो नशो पैसे जी लालच मुसलमानो जेको रिश्वत थो वठे पैसे जी लालच आहे परावन प्लाटनि ते कब्ज़ो थो करे इहा बि दुनिया जी लालच आहे ग़रीब मिसकीन पंहिंजे न्याणी जे लाइ रत जी पसीने जी कमाई न्याणी जो ॾाज गॾु कयो हे राति जो चए खाट हणी सॼो अलाह ताला करे थो ख़बर अथई त इन ग़रीब पीर जे दिलि में छा निकिती हूंदी ओ चोरी चोरी करण वारा ओ काबू खान सॾाइण वारा इहा दुनिया केतिरा ॾींहं खाईंदे ओ ऑफिसर साहब ओ वॾेरा साहब ओ पुलिस वारा साहिब ओ एसएचओ साहिब हीअ दुनिया फानी अथई दुनिया बेवफा बेबका अथई इन दुनिया जे ज़ोर ते कंहिंजी दिलि न दुखाए कंहिंजी दिलि न आज़ार मथां किथे अल्लाह जे पुट जो शिकार न बणिजी दादू वारो हिकिड़ी मां गुज़ारिश कंदुसि तव्हांखे दिलियूं हाज़िर कयो त मार गुनाह हसारे गुनाह आहिनि चोरी किन गुनाह ज़िना गुनाह शराब गुनाह नमाज़ न पढ़णु गुनाह बेदीनी जा कम करण हज़ार गुनाह आहिनि पर सभिनी गुनाहनि खां वॾे में वॾो गुनाह अथव कंहिंजी दिलि ॾुखाइण कंहिंजी दिलि खे सताइण कंहिंजी दिल खे रंजाइण इन जहिड़ो ॿियो को वॾो गुनाह आहे ई न मदीने वारे साईं फरमायो अतियतुल मोमिन नक्सिल काबत सबईन मर्र के मोमिन जी दिल रंजाइण एॾो गुनाह आहे जीअं को माण्हू 70 भेरा काबे खे ड्राहे बेतुल्ला खे ड्राहे हिकिड़ो भेरो न ॿ भेरा न 70 भेरा काबे खे ड्राहे ओॾो के मुस्लमान मोमिन जी दिल रंजाए मुसलमानो कंहिंजी दिलि न दुखायो कंहिंसां ज़ुल्म न कयो कंहिंसां हक़ तलफ़ी न कयो छो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ज़ालिमनि खे इन्नमा युअख़िरुहुम मां रब मोहलत ॾियां थो डिघी रसी ॾियां थो इन डिघ रस ते मग़रूर न थियो मुंहिंजा दोस्तो बच्चनि खे क़त्ल कयईं उन्हनि जा सिर खयईं इब्न ज़ियाद वटि आयो पंहिंजी ज़ाल बि मारी पुट बि मारी बचड़नि खे शहीद करे सिर खणी आयो जहिड़े ज़ालिम तो हिननि बेगुनाह शहज़ादनि खे मारे वरी उन जा सिर मूं वटि खणी आयो हुकुम ॾिनई जल्लाद खे इन हारिस जो बि सिर कलम कयो सिर भी कटजी वियो न खुदा ही मिला न विसाले सनम न इधर के रहे न उधर के रहे न पैसो मिलियो न दौलत मिली बच्चा भी विया घर भी वियो सिर भी वियो ऐं जहन्नम जो ॿारु मुंहिंजा दोस्तो कूफे जे जन जन माण्हुनि नबी जे बचन सां ज़ुल्म कयो ॾाढ मुर्सी ॾेखारी खुदा जो कसम सिर्फ़ चंद सालनि जे अंदरि रब फ़ैसिलो कयो मुख्तार बिन उबैदा सकफी थियो मुंहिंजा दोस्तो हर हिकु ज़ालिम खे हर हिकु कूफी खे हर हिकु यतीम जे लश्करी खे क़त्ल कयईं मुंहिंजा दोस्तो कुदरती सज़ाऊं मिलियूं हिकिड़ो माण्हू हो मैदान करबला में हज़रत इमाम हुसैन चयो त पाणी असांखे केरु प्यारींदो त हिकिड़ो यज़ीदी साम्हूं बीठो उन चयो हुसैन तोखे दुनिया जो पाणी न मिलंदो तूं इहो उञो मरी वेंदे
इमाम हुसैन जे ज़बान मां लफ्ज़ निकता अल्लाहुम्मा ज़म्मिहु, या अल्लाह इनके उन्ने मुसल्लत करी, मौला इनके उन्यारो करी। अचे जो उन्ने लगस फुरात के किनारे ते वियो, पानी पियो पिए, उनजो पेट भरजी वियो, इए पियो लगे जे उठ जो पेट हुंदो आ, उठ जो एडो पेट भरजी विस पर उन्ने न पई रहे, रड़ पियो करे घोड़ा उन्ने मरी विस, घोड़ा उन्ने मरी विस, या से उन्ने मरी विस, पर उन्ने न लथी। इमाम हुसैन जा लफ्ज़ सच्चा थी विया, के अंधा थी विया, के मंडा थी विया, के लूला लंगड़ा थी विया, उन्हनि जा बच्चा भी बर्बाद थी विया। जनब इमाम हुसैन जे खिलाफ थोड़ो भी कदम खयो, अल्लाह जी ज़ात उन्हनि खे दुनिया में सज़ा ॾिनी ऐं आख़िरत जी सज़ा जा कोई वधा ओ मिठा त दुनिया में रही करे कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंजी दिल न आज़ारियो। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जेको ज़ुल्म करे थो अल्लाह तबारक व तआला ज़ालिम खां दुनिया में ई जल्दी बदिलो वठो। मुंहिंजा दोस्तो त ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिजो। अॼु हिन भलारी महफ़िल में भलारे हिन मौके ते तव्हां सभु वाइदो कयो त इंशाअल्लाह कंहिंजी दिलि न ॾुखाईंदासीं। मथे हथ खणो, कंहिंजो हक़ न खाईंदासीं। हथ मथे खणो, कंहिंजो हक़ न खाईंदासीं। जे हिकिड़ी ॻाल्हि तोखे अमल में अची वञे न, हे जलसो सॼो सजायो, हे ॾाहिरनि जा ख़र्च सभु सजाया थी विया, महिनतूं सभु सजायूं थी वियूं। अॼु वाइदो कर त इंशाअल्लाह कंहिंजो हक़ न खाइबो। जंहिंजो हक़ को रहियल अथई न, हितां मोटी त वञी सॾे हुनखे मोटाए ॾे। हलाल खा, बच्चन के हलाल खारा, खुदा जो खौफ रखे करे पंहिंजी जिंदगी खुदा जे खौफ वारी गुज़ार। तुंहिंजी दुनिया भी आबाद, तुंहिंजी आख़िरत भी आबाद। अल्लाह बि राज़ी, मदीने वारो साईं बि राज़ी थींदो। मुंहिंजा दोस्तो चङा अमल कया, उन्हनि जे लाइ ॿिन्ही जहाननि जी सोभ ऐं कामयाबी आहे। रब करीम शाल असांजो गॾिजण, ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मदीने वारे मीर जे सदके रब करीम शाल इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं मौला, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर। या अल्लाह जेके ही जहान खां पर्दो करे विया आहिनि मौला, उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर। बख़्शल ख़ान ज़ोर जे क़ब्र ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। जेकी भी हुजूर जा उम्मती फौत थी विया, उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बागीचो बणा। या अल्लाह हिन ॾाहिरनि जे रिज़्क़ में, रोज़ी में बरकतूं नाज़िल फरमा। मौला जेकी भी हिन महफ़िल में हाज़िर थिया आहिनि, उन्हनि सभिनी जे मथां मेहर नज़र फरमा, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। करबला जे शहीदनि जे सदके मौला हिन पूरे मजमे जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا الله.